स्कूल मथां ख़र्च पिणु करे थो। हीउ तमामु हिकिड़ो सुहिणो स्कूल आहे। अचो त इन स्कूल बाबति हीअ रिपोर्ट ॾिसूं। हिन स्कूल ते तालीम खाते जे वज़ीर खां वठी हर हिकु मुलाज़िम खे फ़ख्रु हुजणु घुरिजे। हिन स्कूल जो हर सिंध वासीअ खे क़दुरु करणु घुरिजे। अॼु तव्हां हिन स्कूल ते मुरकी पवंदो, अव्हां जी दिलि ख़ुशि थियण वारी आहे। भले दुनिया चंड ते पहुची वई हुजे, पर सिंध में एतिरो ज़रूरु थियो आहे जो तालीम खां महरूम चंड ऐं तारा हिन स्कूल ताईं पहुची विया आहिनि। चंड ताईं न सही, हिकु ॾींहुं सिंध जा ॿार नासा ताईं ज़रूरु पहुचंदा इंशाअल्लाह। थियो छा आहे जो हिन स्कूल जे हेडमास्टर साहब कुझु नंढड़ा नंढड़ा कम कया आहिनि, जिन सबबि हज़ारे ग़रीब मिसकीन ॿारनि जो मुस्तक़बिल सवरजण तरफ़ वञी रहियो आहे। पहिरियों नंढड़ो कमु इहो जो हू समूरनि सिंध जे ॿारनि खे पंहिंजे सॻे औलाद जीअं सम्झे थो। ॿियो इहो त सरकारी स्कूल खे पंहिंजो घरु सम्झी उन जी मालिकी करे थो। उन जी सार संभाल, मरमत, रंग रोगन ऐसाई जो वॉशरूम्स जी सफ़ाई बि पाण करे थो। ॿ टे एकड़ बनी मास्तरीअ जी पघार, ॿियो मिड़े कुल ख़ैर, पर ही स्कूल ऐं ॿारनि ते दिलि खोले ख़र्च कंदो आहे ऐं हिसाब बि नाहे रखंदो। ॿारनि खे किताब घुरिजनि या यूनिफॉर्म, बूट घुरबल हुजनि या स्वेटर, ऐसाई जो ॿार बीमार थियनि त बि हिननि जो हेडमास्टर साहब हाज़िर आहे। ॿियो को हुकुम? अल्लाह जी रज़ा ख़ातिर ही पंहिंजे औलाद खे ईअं सम्झो ख़र्च कनि। औलाद ते जॾहिं माण्हू ख़र्च कंदो आहे तॾहिं इहो लिखंदो न आहे। ॻाल्हि लखनि जी हूंदी ज़रूरु, जेकर ॿियो कैलकुलेशन कंदो त घणो किसो आहे कोन करे सघंदो। ही ज़िले मीरपुर ख़ास जे तालके सिंधड़ीअ जे हेडक्वार्टर वारे शहर भरिसां वाक़े गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल आहे। ही स्कूल जो हेडमास्टर अमीर बख्श पंवर साहब आहे ऐं ही हिन स्कूल जा शागिर्द आहिनि। तव्हां पाण कयो था सफ़ाई? यस सर। तव्हांखे सफ़ाई कंदे शर्म महसूसु नथो थिए? नो सर, स्कूल कम शर्म महसूस न थियो। आउं ॿुधाई रहियो आहियां त ज़िलज़िलो अची वञे उन खां कीअं बचिजे। हिन स्कूल में पढ़ंदड़, पढ़ी वियल या पढ़ण लाइ अॻिते ईंदड़ सभई ॿार ॿुधो। अव्हां हिन स्कूल, हेडमास्टर साहब, क्लास रूम्स, किताबनि, वेंदे वणनि टिणनि जो बि क़दुरु कयो। हिकु ॾींहुं ही लम्हा अव्हां खे ॾाढा यादि ईंदा। अव्हां जॾहिं बि कंहिं मंज़िल ते पहुचो, साईं अमीर बख्श खे ज़रूरु यादि कजो। अहिड़ा अमुल इंसान ज़िंदगीअ में रगो हिकु दफ़ो ईंदा आहिनि, से बि नसीबनि वारनि जी ज़िंदगीअ में। ये पल हमें याद आएंगे, वो कल याद आएंगे। साईं अमीर बख्श पंवर सिंधड़ी तालके जे ॻोठ कारू ख़ान पंवर जो रहवासी आहे, जेको फुलडियूं शहर भरिसां वाक़िअ आहे। अमीर बख्श पंवर साहब 2017 में गवर्नमेंट हाई स्कूल सिंधड़ीअ में बदिली थी आयो ऐं 2021 जी पछाड़ीअ में तरक़ी माणे हेडमास्टर बणिजी पियो। हिन स्कूल जी स्टोरी सफ़ा सादी आहे। बस हिते किरदार अनोखा आहिनि, सफ़ा मुख़्तलिफ़ ऐं नाक़ाबिले यकीन। कॾहिं कॾहिं के इंसान को अहिड़ो कमु करे वेंदा आहिनि जेको ॿुधण सां त यकीन न ईंदो आहे। जेसि ताईं माण्हू अखि न ॾिसे। असीं त ॾिसी आया आहियूं। कंहिंखे अञा बि एतबार न हुजे त सिंधड़ी शहर भरिसां हिन स्कूल में अची ॾिसी वञे। खेसि ॾाढो सुकून, कुर्ब ऐं इज़त मिलंदी। दिलि बाग़ बहार थी वेंदुसि, छो जो हिते अहिड़ा केतिरा ई ग़रीबनि जा ॿार पंहिंजो मुस्तक़बिल संवारे रहिया आहिनि, जिन जे वालदेन लाइ खेनि पढ़ाइणु कंहिं ख्वाब खां घटि न हो। सिंध अंदरि तालीम त मुफ़्त ज़रूरु आहे, पर केतिरी अणांगी आहे सिंध जी ॿारड़ियुनि में वञी को ॾिसे। हिते न रगो ग़रीबनि जा ॿारड़ा, पर सरंदीअ वारा ॿार बि कारनि में चढ़ी हिते पढ़ण लाइ पहुचनि था। उन्हनि मां केतिरा ई अहिड़ा बि आहिनि जिन प्राइवेट स्कूल्स खे छॾे हिते दाख़िला उन उमेद सां वरिती आहे त संदन पैसा बि बची पवंदा ऐं तालीम बि मयारी मिलंदी। हिते रगो हिकु शख़्स जी सचाई, जाखोड़
कमिटमेंट ऐं सिंध धरतीअ सां मुहबत सबबि तालीम जो मयार बहितर थियो आहे। हिते डिसिप्लिन आहे, शागिर्दनि लाइ मान आहे। हिते शागिर्दनि खे इहो अहसासु थिए थो त इल्मु रुॻो दर्सी किताबनि में लिकियलु नाहे, इहा त शुरूआति आहे। इल्मु त समुंड आहे जंहिंमां हिननि खे मोती ॻोल्हणा आहिनि। ये मुझे मंजा जरफ फलान जिनके लफ्ज़न में कोई पढ़ंदड़न आडो टेस्ट थी कया तुझे हीरन ऐं मोतिन जी छोली ॾिसी सिंधी ॿोलीअ जी लबड़न ते लोली ॾिसी गर्दिशे वक्त जी पिरोली ॾिसी सरज़मीने वतन प्यार परखे पई। अमीर बख्श पंवर साहब हिननि ॿारनि खे पराओ नथो सम्झे, पंहिंजो सम्झे थो। तॾहिं त हू ॾियण एवज़ का बि तलब नथो करे। पुछियोसीं, परावनि ॿारनि ते पिया ख़र्च कयो, अव्हांखे छा थो मिले? सर ॾिसो न, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे औलाद लाइ मुंहिंजी उमिरि हींअर 50 साल आहे। घणो कुझु औलाद लाइ कयो अथमि। हाणे मां चवां थो त स्टूडेंट्स जेके आहिनि से असांजा पुट आहिनि, औलाद आहे। तंहिंजे करे मां हिननि खे औलाद सम्झां जो मूंखे इहो महसूसु ई कोन थियो त मुंहिंजे खीते मां केतिरा पैसा निकिता आहिनि। यकीन करियो त इहा ॻाल्हि। हाणे वरी ही केरु आहे? इम्तियाज़ अली। आई केरु? मरी बलोच। रही किथे थो? सिमनाले ते। सिम नाले ते? सिम नाले ते कीअं रहंदे? न साईं, सिमनाले साईं पासन में घर आहिनि। उहे जो न पासे में घर। चवण छा थो चाहे? मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, फिर आपने वहाँ खुजाया, ये आपका सुकून था। फिर चाह कर भी आप उसे मार नहीं पाए, फिर चाह कर भी आप उसे मार नहीं पाए, क्योंकि उसकी रगों में आप ही का खून था। तू के चवंदो आहीं? साईं जंहिंखे मच्छर खाईंदो हुनखे। न मच्छर सभिनी खाईंदा आहिनि। तुंहिंजी कावड़ किथे आहे? ॿुधाए, सही ॿुधाए। किथे कोन्हे। न तू चवीं थो कंहिंखे? न साईं, जोक आहे। सच्ची मूंखे ॿुधाए। ये पल हमें याद आएंगे, वो कल याद आएंगे। उस्ताद अमीर बख्श पंवर दावा करे थो त संदसि केतिरा ई शागिर्द जजिस, वकील, डॉक्टर्स, इंजीनियर्स ऐं पुलिस ऑफिसर बणिजी विया आहिनि। जे ईअं आहे त पोइ यकीनन संदन कैरियर ठाहिण में अमीर बख्श पंवर जो पोरियो ज़रूरु शामिल आहे। मुंहिंजा काफ़ी स्टूडेंट्स आहिनि साईं, जेके मेडिकल कॉलेजनि में आहिनि, पंहिंजो कोर्टनि में वकील आहिनि, जज आहिनि। अलहमदिल्ला पुलिस वारो आहे सर, पुलिस वारा बि आहिनि साईं। हाणे जेका पुलिस वारा थियनि पिया या जेको कुझु आहे, वॾी चेंज थो। हींअर जे अपॉइंटमेंट जी 2008, 2014, 2018, 2022 जी अपॉइंटमेंट ऐं अॻे जी पुराणी अपॉइंटमेंट में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। पुलिस वारा साईं असांजे सिंधड़ी थाणे ते आहिनि, मुख़्तलिफ़ पुलिस स्टेशन दिलबर महर ते आहिनि। तव्हां उहे 20 रुपए वारा साईं पुलिस वारा हाणे कोन्ह अथव। जेके अॻे 20 रुपए वारो पुलिस वारो हो, उहे नथो। वेल एजुकेटेड आहिनि। मां चवां थो एॾो रेस्पॉन्स उस्ताद जो त एॾो एतिराम कनि था, तव्हांखे छा ॿुधाए। उन्हनि में MSc बि अथव। मुंहिंजा शागिर्द आहिनि जेके MSc, BSc बि आहिनि। ऐं तव्हांखे छा ॿुधायां त तव्हांखे जेकॾहिं पुलिस जे नाले सां वेंदो त तव्हांखे महसूसु कंदो हीउ को पुलिस वारो आहे। ऐं हाणे उस्ताद अमीर बख्श जेका ॻाल्हि करण वारो आहे, उहा लख जी न, पर उनजो को मुल्ह ई नाहे। चवे थो उस्ताद समाज खे इहा शिकायत न कनि त संदन इज़त नाहे। उस्ताद मास्तर बदिरां उस्ताद थी ॾेखारीनि। खेनि पंहिंजी ख़बर वेंदी त सिंध अंदरि उस्ताद जी केतिरी इज़त आहे। मां चवां थो उहो उस्ताद ई न आहे जंहिंजी हिन मुआशिरे में इज़त न आहे। उस्ताद पंहिंजे पाण खे जेकॾहिं क़ाबिल उस्ताद सॾाईंदो, उन मुआशिरे में वॾी इज़त आहे। वालदेन चाहे ॻोठाणा, हर माण्हू चाहे थो मुंहिंजो औलाद पढ़े। ऐं जेको उस्ताद एजुकेशन ॾिए थो, ॿारनि खे पुट जी हैसियत सां भाए थो, उनजी वॾी रेस्पेक्ट आहे। मां तव्हांखे छा ॿुधायां, जेतिरो मूंखे इज़त मिलंदी आहे, मां उन इज़त मिलण जे करे अञा बि वधीक कमु कंदुसि इंशाअल्लाह। इहो इन जे करे कयुमि। हिन सुहिणे स्कूल में तव्हांखे हुबकार, अखियुनि खे ठारींदड़ रंग ऐं हर तरफ़ मुर्कूं मिलंदियूं। शाल ही मुर्कूं सदाईं सलामत रहनि। हीअ नंढड़ी सिंध सदाईं मुर्कंदी रहे। सिंध मुर्के पई, 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 सिंध मुर्के पई। ऐं हा,
हिन नंढड़ी कार में घणा दर्जन ॿार सवार थी वेंदा आहिनि। ईंदड़ हफ़्ते ताईं भाऊ मोला बख़्श बाखपुर वारो बि पहुची वेंदो। ॾिसूं त हेल कहिड़ो थो मंडल मचाए। तेसि ताईं